हबीबना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला करीमना सल्ले अला हजरत इमाम हुसैन आले मकाम करबला के मैदान में पंहिंजे नंढड़े फर्जंद अली असगर खे खणी मैदान में पहुतो आहे ऐं उन्हनि खे गुज़ारिश करे थो त हीउ मासूम आहे, असां वॾनि खे त पाणी न ॾियो पर मासूम सूदो न कयो आहे उनखे पाणी ढोके ॾियो। हीअ मनक़बत तव्हां जमा जाओ पेश ख़िदमत आहे, तमामु ॾुखाइती ख़बर आहे, दिल जे हुज़ूर सां गुज़रंदो इंशाअल्लाह मज़ो अची
अजरे कुहान कीते गाजी अब्बास मशदा जाया बाजू कटावन कीते तू ढोंग पानी दे